बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, हिन वक़्त असां अवेस फार्म ते मौजूदु आहियूं जेको मक़सूद रंद जे भर में आहे। ऐं असां सां डिस्ट्रिक्ट सांगड़ जो हिकिड़ो वॾो ज़मींदार रईस सरवर रंद मौजूदु आहे। त हुन काफ़ी तजुर्बा कया आहिनि पंहिंजी ज़मीन ते, उन में ख़ासि तौर ते जेको सिरे ते हिन कमु कयो आहे उन जे बारे में कुझु हिन खां पाण पुछंदासीं। त हिते असां 2 प्लाट लॻल आहिनि, हिकिड़ो हिन पासे रस्ते ते लॻल आहे, ॿियो हिन पासे लॻल आहे। त हिन पासे वारो जेको आहे प्लांटर ते थियलु आहे ऐं हीअ बिगेर प्लांटर ते थियलु आहे। ॿिज मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही पासे पाइनर सीड कंपनी जो आहे, हिकिड़ो ॿिज आहे, ईअं साईं? बिल्कुलु साॻियो वीज आहे। अच्छा, तव्हांखे पुछंदासीं त हिन जेको बिगेर प्लांटर जे आहे ऐं जेको प्लांटर ते आहे, इन्हनि में काईअ में घणनि ॾींहं जो फ़र्क़ु आहे? 8 ॾींहंनि जो गैप आहे सर। हीअ 15-10 ते आहे, हीअ 8 या 9-10 ते आहे। यानी प्लांटर वारो पोइ तव्हां कयो प्लांटर वारो पोइ कयोसीं हफ़्तो पोइ। त पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त प्लांटर वारा ॿुड़ा या प्लांटर वारो पूरो प्लांट जेको आहे असांखे वॾो नज़र पियो अचे, हीअ नंढो पियो नज़र अचे। बिल्कुलु हा। छा हिन में खाधो खुराक जो फ़र्क़ु आहे? छा जो फ़र्क़ु आहे? खुराक बि प्लांटर वारे खे हिकिड़ी बोरी घटि आहे, हिन खे हिकिड़ी बोरी वधीक आहे। प्लांटर वारे खे ज़ोरावर बोरी आहे हिकिड़ी, ऐं 2 बोरियूं आहिनि यूरिया जूं, ऐं अधु बोरी आहे एमोनियम सल्फेट जी। अच्छा, हिन में तव्हां प्लांटर कहिड़ो इस्तेमालु कयो, जेको काटन वारो वणन वारो? काटन वारो 2.25 फुट वारो। अच्छा, ऐं ॿिज घणो लॻायो? ॿिज किलो एकड़ ते आहे हिन खे, ऐं हिन खे आहे 2 किलो एकड़ ते। प्लांटर ते किलो आहे, हा। प्लांटर खां बिगैर जेको आहे हुन ते 2 किलो आहे। अच्छा, ऐं पंहिंजो तरे में DAP लॻल आहे? तरे में DAP ॿिन्ही खे लॻल आहे, ज़ोरावर। अच्छा, लास्ट ईयर बि तव्हां तजुर्बो कयो? लास्ट ईयर बि कयोसीं। त उन में तव्हांजो फी एकड़ पैदावार प्लांटर वारी घणी आई? प्लांटर जी असांजी 3 खां वठी 40 मण ते आई, 35 मण 30 मण उहो कयोसीं हल्की ज़मीन ते, शापुर चाकर लॻाए। हा। हिन खां ज़मीन हल्की आहे, हिन में उमेदु आहे बहितर ईंदी उन खां बि। अच्छा, तव्हां हिन वक़्तु अहिड़ी सरें जेका आहे ॿई मतिलबु चओ तक़रीबन तव्हां सरें घणी कई आहे? असांजी तक़रीबन 500-500 एकड़ आहे, जंहिंमें 200 एकड़ प्लांटर ते आहे। अच्छा, हिनखे स्प्रे वग़ैरह त कोन कंदो या सिधो? कुझु बि कोन कयोसीं। अच्छा, स्प्रे कोन कयोसीं, मटाई मामूली कईसूं किथे किथे, हा, घणी कोन कईसूं। अच्छा, हिन खां अलावा तव्हां कणिक बि कई आहे प्लांटर ते? ॾिसंदो प्लांटर उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था अॻिते आहे कयल आहे। वॾी महिरबानी दोस्तो, ॾिसी छॾियो तव्हां त हिकिड़े पासे प्लांटर वारो आहे, ॿिए पासे बिगेर प्लांटर वारो आहे, त फ़र्क़ु वादे महसूसु तव्हांखे थींदो।